खत्म। अरे सर, भारत सरदार शाह समाज जू में छो आया हूँ। शिकार थियण। पर रे सर, पाण त शिकार करण निकता हुआसीं। जानो, अज का घणा ॾींहं अॻु मां शिकार लाइ निकितो हुयुसि त ससुई जे नेणनि जो अहिड़ो शिकार थी वियुसि जो हाणे हिते शिकार करण लाइ न। बहादुर, अज तोखे तुंहिंजो मौत हिते वठी आयो आहे। दिलावर, मौत खां डिॼा न त सिर तिरीअ ते रखे सरदार शाहज़मान जे तर में न घुमा। बहादुर, तो मौत जी दहशत ॾिठी किथे आहे? तो सिर्फ़ मौत जो नालो ॿुधो आहे। अज तोखे ख़बर पवंदी त मौत जी दहशत छा हूंदी आहे। दिलावर, मां शिकारी आहियां ऐं शिकार करण हिते आयो आहियां। सुठो हिन में अथई त मुंहिंजा रस्ता रोक न कर। अज मां तोखे अहिड़ो तो शिकार करायां जो सॼी उमिरि शिकार जो शौक़ ख़त्म थी वेंदी। मूं त वज पे ॻोल्हिया, पर अॼु तूं मूंखे आसानी सां मिली वियो आहे। अॼु मां तोखां सभई पलांद वठंदुसि ऐं घणे पलांद वठंदुसि। खबरदार दिलावर, मां बहादुर हूं। जी, अज तू पानी भरण न वन। हाणे मां ठीक आहियां। पानी मां पाण भरे थो अचां। न बाबा, हाणे त हद कम ते हिरी विया आहिनि। घर में वांदो वेहण किथे थो अचे। अदा पानी पाणी मीरा भरे ईंदी, बाक़ी घर जो कम आऊं ई ससुई करे वठंदासीं। तव्हीं वञी का मजदूरी करियो। बीमारी बड़ी में 2 पैसा त खपनि न। हिन दौर में मजदूरी मिले किथे थी? पोइ बि जांच कयां थो। ज़रीना करे त करे छा? हथ पेर हणंदे त खड़तेल निकरंदो। किथे न किथे मजदूरी मिली वेंदई। बरपिया घर में अचनि त असलम खे स्कूल मोकिलिया, वीचारो मजदूरी थो करे। हाँ ज़रीना, कर्ज बि ॾाढो थी वियो आहे। कल्ह दुकानदार पैसा पे घुरिया, चई त ही हिसाब चुक्तो कयो, पोइ ॿियो सामान ॾींदुसि। न बाबा, तूं आराम कर। पानी जा 2-3 फेरा मां ॾेई थी अचां। अदी, मां बि तोसां गॾु हलां? हिक खां 2 भला आयूं। न ससी, तूं घर जे कम में चाची जो हथ वंडराए, मां पानी भरे थी अचां। मां बि ॾिसां त मजदूरी मिली सघे, जांच करे। ज़रीना करे त करे छा? हा ता
हथ पेर त हण पोइ अला मालिक आहे। हाणे कमु करे वठो भला। दिलावर बहादुर खे खंबे खणी आयो आहियो। सरदार बहादुर हथियारबंद माण्हू वठी असांजी चोए में ठपयूं वेठो। उन खां अॻु जो ही कंहिंखे नुक़सान ॾे असां हिनखे पकड़े वरितो आहे। माण्हू ऐं या जानवर जो चिचड़ जान ई नथो छॾी। अग में भी तो क्या के ॾेखारी थम कोई भी नथो मुड़ी। अरे तू जिया तुझे पीउ जी जागीर न आहे जो वती तो हथियार खणी घुमंदो फिरंदो। शाह ज़मान जो इलाइक़ो आहे। हिते मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर पखी भी पर न आणी सघंदो। सरदार साहब मां त शिकार लाइ निकितो हुयुसि। रस्ते में तुंहिंजा आमरा मूंखे खंबे खणी आया है। कूड़ न ॻाल्हाए बहादुर। कूड़ ॻाल्हाई या कसम खणी सज़ा खां तोखे केर भी बचाए न सघंदो। सच तो चवां दिलावर मां हिते जहिड़े जी नियत सां न आयो। नियत तुंहिंजी कहिड़ी भी हुजे हथियार खणी असांजे ॻोठ में आयो आई। इहा सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। वधीक सरदार पर अच्छी है सर। बहादुर खान किथे आ? सत को वने वडारे सर। नंढो रेस त सुबुह खां वठी घुमा। इश्क त विहणी को थो ॾेस घर में। इश्क तो छा थो चई गुलाबी? बहादुर खान त कार ते वेठो। साहो सदको कहें छाजो शिकार छाजू ॻाल्हियूं। हमरा जो ते ससीअ जी सलामी भरणे। गुलाबी नाना बहादुर खान मूंसां कूड़ कोन ॻाल्हाईंदो। हू पक सां शिकार ते वियो आहे। तोखे का ग़लतफ़हमी थी आहे। जेॾी महिल रेस बहादुर ऐं जानू विया पिए न रेस बहादुर जानू खे पियो चवे शिकार त हिकिड़ो बहानो आहे। असल में हलूं था दिलबर जो दीदार करण। इहा ॻाल्हि मूं पंहिंजे कननि सां ॿुधी। छा बहादुर खान खे 1000 दफ़ा छॾियो अथमि त मुड़ी वञे पर मुड़े ई नथो। अला मुड़ंदो कीअं? इश्क जो कान जो दिलि में लॻल अथसि। सट को वजह मेरे से तमाम परेशान रहो। पाए जी दोषाओ वाकई आशिम खाना हाणे भी तुझे घर से हर कंहिंजी नज़र आ। ॿियो त छॾे ॾे तुंहिंजो पंहिंजो अख विझो वेठो अथई। हाशिम बाग वक्त जूं वागू वराइण कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। निभाइण असां नेतियुनि जी परख पवंदी आहे। भला तोसां न निभाईंदुसि त कंहिंसां निभाईंदुसि? यारनि सां त महलूं मल्हाए ॾिना पर ॾुख इहो अथमि त मुंहिंजे पोयां मुंहिंजो भाइटियो ख़ातिम मारिजी वियो। मां ॾुख में पंहिंजनि जो बि साथ ॾेई न सघियुसि। हाणे त पंहिंजनि खां परे थी वियो।
अधे वॾे खां असलम खां 5 नियाणियुनि खां 5 साल खां सोजड़े यार खां उन ओताकुनि खां ओतारनि खां परे थी वियुसि। उन लाइ त आयो आहियां, पर ही पंहिंजो तॾो न, सरकार जो तॾो आहे। हिते आथतूं त ॾेई सघूं था, पर वॾे वाके टहक ॾेई हिक ॿिए सां हाल ओरे नथा सघूं। तूं जल्द ॿाहिरि ईंदे, सभई सूर लही वेंदा। हाशिम खान, तुंहिंजे घर जो मां ॿाहिरि थी पियो घुमां। अॼु एतबार नथो अचई, पर सुभाणे साम्हूं ॾेखारींदोसांइ। दिलावर मुंहिंजे घर जो मंदो न थींदो, इहा दिलदार जी पॉलिसी आहे। थी सघे थो त दिलावर सां हुनजी कान बणत हुजे। केॾो न अकेलो थी वियो आहियां। हेॾे सारे घर में हिकु मां अकेलो बेचारो काॾे वञा, छा कयां? रईस, तव्हां त मंझंदि जी मानी बि कोन खाधी आहे, हींअर मानी लॻायां? न गुलाबी न, मां मानी कोन खाईंदुसि। ॾिस गुलाबी, मां केॾो न अकेलो थी वियो आहियां। हेॾी सारी दौलत अथमि, पर इहा दौलत मुंहिंजी अकेला ई दूर नथी करे सघे। शमशाद बेगम छॾे वई, शमू हलियो वियो। बहादुर खे हेॾो सम्झायमि, पोइ बि न मुड़ियो। पाण त वञी वागुनि जे वात में वियो। गुलाबी, हाणे मां छा कयां? चवंदा आहिनि त पंहिंजी वठीअ जो न को वेज न को तबीब। रेस, पेट सां कहिड़ी काव? तव्हां मानी खाओ, थोरो आराम कयो। सुबुह जो सवेर वञी रेस बहादुर खे वठी अचिजो। सरदार साहब ॾे हली वेंदा न, तव्हां सां इनकार कोन कंदो। गुलाबी, शाह ज़मान सवलो मञण वारो कोन्हे। रईस, मूं ॿुधो आहे त सरदार शाह ज़मान तॾहिं जो मुस्लमान हुआ। वटस जेको हली वेंदो आहे न, खाली कोन मोटंदो आहे। गुलाबी, तो वाकई सच ॿुधो आहे, पर हू बहादुर खे कोन छॾींदो। बहादुर ज़रूर का न का हरकत कई हूंदी, तॾहिं सरदार हुनखे कैद करे छॾियो आहे। रेस वॾा, तव्हां थोरी कोशिश कंदो न, नंढो रेस वापसि अची वेंदो। फिलहाल तव्हां मानी खाओ, थोरो आराम कयो। गुलाबी, जंहिंजो पुटु वागुनि जे वात में हुजे, हुनखे निंड कीअं ईंदी, मानी कीअं वणंदी? रेस वॾा, हीअं त तव्हां बीमार थी पवंदो। भला खीर खणी अचां, उहो पी छॾियो। ठीकु आहे, तूं भले खीर खणी अच, मां बेडरूम में हलां थो। हाणे असां घर वञूं? तरसो, हथ मुंहुं धो, चांहि पियो, पोइ भली वञो। न न, देर थी वेंदी। असांजे घर ताईं अधु कलाक जो पंधु आहे। मूं वटि मोटरसाइकिल आहे, मां तव्हांखे घर छॾे ईंदुसि। घणी ड्रेग न कर, असांखे असांजी मज़दूरी जा पैसा ॾे, असां घर वञूं। पैसा त 8 ॾींहं मिलंदा आहिनि सभिनी मज़दूरनि खे।
मालिक 8 ॾींहं पैसा ॾेई वेंदो आहे। पर असांखे रोज़ जा रोज़ खपनि। पोइ ठीकु आहे, मां तव्हांखे पंहिंजे खीसे मां 500 रुपया ॾियां थो। 8 ॾींहं जॾहिं तव्हांखे पैसा मिली वञनि न, पोइ तव्हांजा पैसा कटे वठंदुसि। न ता तूं तकलीफ़ न कर। अदी मीरा, इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां मज़दूरी थियूं कयूं, असांजी महिनत आहे, असां वठंदियूंसीं पंहिंजी मज़दूरी। छोकिरी, तूं सही थी ॻाल्हि करी। गॾिजी कमु करियूं था, हिक ॿिए जे कमु न ईंदासीं त ॿियो छा? हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ही वठ 500 रुपया। बकाल है। हाँ अचे चाची, हे पैसा वठ। पूरा 500 रुपया अथई। हाणे असांखे कड़क चांहि पीआ। जरीना करे त करे छा? भाई 500 रुपया आंदा अथई, उन ते वेठी हुकुम हलाई। कावड़ न कर। सॼो ॾींहुं मज़दूरी करे थकिजी पयूं आहियूं। जेकॾहिं चांहि काढ़ींदीअ त घसी त कोन वेंदीअ। केड़ो मुंह ते थोरो कयो थव? सॼो घर तो खाए, अकेली मां त कान थी खावां। जो वेठी हुकुम हलायो, मां जी नौकराणी न आहियां। बस कईसी चाची, तोसां ॻाल्हाइण जो खखर में खड़ो हणणा कोन थी खपे चांहि। चाची,
एडी मेहनत कई आ, चाय भी कोने लहणी सी छा। माई वञी चांहि पाण काढ़े पियो, मूं झलियो थमाओ छा? बस कर ससी, बाबा अचे त गॾिजी चांहि पियूं था। बे जी ससी, तव्हां केॾी महिल आई? बाबा हाणे हाणे आया आहियूं। थकिजी पियो आहियो छा? हा बाबा, ॾाढो थकिजी पियूं आहियूं। थकिजी त मां बि पियो आहियां। असलम, अॼु खां पोइ तूं मज़दूरी करण न वञजांइ, सुबुह जो सवेल स्कूल वञजांइ। मैनू स्कूल कोन वियो, हाणे साईं अचण ई कोन ईंदो। छो कोन अचण ॾींदो? मां पाण सुभाणे तोखे वठी हलंदुसि। मां ये वठ मजबूरी आहे पैसा। मुंहिंजो बछड़ो, मां सदको वञा पंहिंजे बछड़े तां, सदको थिए।